कंदकोट में करप्शन जी बाज़ार गरम आहे। शफ़क़त लाशारी ऐं ज़ुल्फ़कार ऐं पंहिंजो आबासी ऐं कंदकोट में जेको अज़ाब पारे छॾियो आहे माण्हुनि खे 50,000 लख रुपया बिल नाजाइज़ मोकिलणु ऐं उन खां अलावा लोड शेडिंग ऐं बग़ैर ऐलान जे लोड शेडिंग जेको आहे जीअण जंजाल करे छॾियो आहे। 50 सेंटीग्रेड गर्मी आहे, अवाम जो जीअण जंजाल थी वियो आहे, अवाम ॾाढी परेशान आहे। इन जे लाइ अॼु SUPA प्लेटफॉर्म तां अॼु पहिरियों चकर असां इनखे पैगाम ॾियूं था। अगरि हीउ दुरुस्त न थिया त SDO इंजीनियर कोन हटिया त सूमर वारे ॾींहुं असां कैब पढ़ंदासीं, पोइ ॿिज खुटे या सिज खुटे पोइ असांजो एहतिजाजी मुज़ाहिरा सॼे ज़िले में तहरीक हलाईंदासीं ऐं इंशाअल्लाह हिननि खे आख़िरी घड़ी ते हाणे कोन छॾींदासीं। कंदकोट जी अवाम सुजाग थी आहे, नौजवान पोढ़ा पका ही ॿारड़ा तव्हां ॾिसो हिन गर्मी में हेॾी शदीद गर्मी में निकिता आहिनि, पंहिंजो हक़ घुरनि था, हिननि सां नाजाइज़ी टैक्स वठनि था, बिल वठनि था, बिला जवाज़ अवाम खे सज़ा मिले पई। इंशाअल्लाह ताला हिन खे आख़िरी अंजाम ते पहुचे। सख़्तु लोड शेडिंग कई पई वञे, शहर में हथरादू लोड शेडिंग करे हितां जे शहर जे जेके बिल पियारींदड़ आहिनि, जेके चोरी खां बग़ैर मीटर वारा आहिनि, उन ते कहिड़ा बिल मोकिले करे तमामु हिकिड़ी नाजाइज़ी कई पई वञे। हिते 12 घंटा बिजली न आहे, सख़्तु अज़ाब में शहरी आहिनि। असां सिंध यूनाइटेड पार्टी तरफ़ां अॼु एहतिजाज जो सॾनो आहे, जंहिंमें सॼा शहर जा माण्हू असां सां गॾु आहिनि ऐं हीअ जेकॾहिं पंहिंजी हरकतुनि खां बाज़ न आया त असां हिननि जी ऑफिस जो बि घेरा कंदासीं ऐं सख़्तु खां सख़्तु एहतिजाज कंदासीं। बिजली वॾी तकलीफ़ आहे, बिल ओवर था अचनि पिया। महिरबानी करे उन्हनि खे हुकूमत खे अर्ज़ु कयूं था त बिजली खे वधाए। 12 कलाक 10-11 कलाक बिजली कोन्हे, घटि में घटि असांखे 20 कलाक त बिजली ॾिनी वञे, महिरबानी। जो तो हाल पाण ॾिसो था, गैर कानूनी लोड शेडिंग ऐं वापडा जो आज़ार ऐं वापडा एक्सचेंज जेको आहे उहे सरेआम जेको आहे मिलनि जे पासे में पैसा वठे थो ऐं पैसा वठी करे पंहिंजे खीसे में विझे थो। बाक़ी कंदकोट जा जेके डिस्ट्रिक्ट अवाम आहे उहे तव्हां पाण ॾिसो था, बिजली खां आज़ाब लॻो पियो आहे, बिजली हले नथो। 24 कलाकनि मां 10 कलाक बिजली हले थो, बक़ाया बिजली गैप लॻो पियो आहे। असां मुतालबो कयूं था गवर्नमेंट खां ऐं नेप खां त जेके वापडा वारा जेके अमलदार आहिनि, जेके खखपति खां करोड़पति थी विया ऐं उन्हनि जो को जांच ई न आहे, को उन्हनि खां को पुछा करण जे लाइ को तयार ई न आहे। असां अपील कयूं था गवर्नमेंट खां फौरी तौरु उन्हनि जो पुछाणी कयो वञे। जेके उन्हनि करोड़नि रुपयनि जा जेके बंगला ठाहिराया आहिनि, जेके बैंक ठाहिराया आहिनि, उनजो पुछा कयो वञे। तुंहिंजो पघार 80-90 आहे, तूं करोड़नि जो बंगलो किथां आंदो आहे? पर हिते का शइ पुछण जहिड़ो केरु आहे ई न। जी नाज़रीन, तव्हां SUPA जूं दोस्तनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। उन इहो चवणु हो त बिजली जी वधीक लोड शेडिंग आहे। वफ़ाक़ी हुकूमत खे अपील था कयूं त बिजली जी लोड शेडिंग ख़तमु करे अवाम खे रिलीफ फ़राहम कयो वञे। नज़ीर मीरानी, सोच TV, कंदकोट।